वसीक़ल्लज़ीन कफ़रू इला जहन्नम ज़ुमरा, उहे फासिक, उहे फाजिर, उहे काफ़िर जे दुनिया की ज़िंदगी में तकब्बुर ऐं गुरूर में ज़िंदगी गुज़ारी। रमज़ान और मुबारक जा बाबरकत रहमतुनि बरकतुनि वारा लम्हा उन जे अॻियां गुज़रनि पिया, को तवज्जो न हो। ती लम्हा कंहिं काफ़िर जे लाइ रमज़ान आयो आहे, मुसलमान आहियां, मुंहिंजे ख़ातिर रमज़ान आयो आहे, मुंहिंजे लाइ बख़्शिश जा ऐलान थी रहिया आहिनि। आधी रात जो मुंहिंजे लाइ आसमान ते आवाज़ अची रहिया आहिनि, ए मुंहिंजा बाना मुंहिंजे तरफ़ अच, मूंखां घुर, मां तोखे अल्लाह अता कयां। अल्लाह अकबर। इन तवज्जो न कई। ये मुतकब्बिर, ये काफ़िर इला जहन्नम ज़ुमरा, महशर वारे ॾींहुं जोक दर जोक टोलनि जी सूरत में जॾहिं जहन्नम जे तरफ़ हकिलिया वेंदा। हत्ता इज़ा जाऊहा फुतिहत अबवाबुहा, जॾहिं उहे जहन्नम जे क़रीब पहुचंदा, फुतिहत अबवाबुहा, जहन्नम जा समूरा दरवाज़ा उन्हनि जे लाइ खोलिया वेंदा। वक़ाल लहुम ख़ज़नतुहा, उहे सख़्त तबीयत वारा फ़रिश्ता जेके जहन्नम जे दरवाज़नि ते, जहन्नम जी गेट ते ड्यूटियूं लॻायूं आहिनि जंहिंजे मथां, उहे उन्हनि सां कलाम करे चवंदा, अलम यातिकुम रुसुलुम मिनकुम यतलून अलैकुम आयात रब्बिकुम व युनज़िरूनकुम। ऐं जहन्नम में वञण वारो बदनसीबो, छा तव्हांजे तरफ़ दुनिया में को ड्रेॼाइण वारो आयो ई कोन हो जेको अल्लाह जूं आयतूं तिलावत करे तव्हांखे हिन मक़ाम, हिन जहान खां बाख़बर करे? अहिड़ो तव्हांजे तरफ़ को आयो ई कोन हुयो छा जो तव्हां जहन्नम में था वञो? चवंदा क़ालू बला, जी जी ज़रूरु आयो हुयो, उन अल्लाह जूं आयतूं तिलावत करे असांखे हिन मंज़र खां आगाह कयो हो त अल्लाह जी अताअत कयो, उन जी बंदगी खे क़बूल कयो, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे तरीक़े खे फॉलो करे ख़ुदा खे राज़ी कयो। अल्लाह अकबर। असां उन्हनि खे कूड़ सम्झोसीं, हत्ता के अल्लाह जो फ़रमान, अल्लाह जो वाइदो असांजे मथां सच साबित थियो। मौत जो शिकार थी वियासीं, अॼु जहन्नम जा ईंधन बणिजी रहिया आहियूं। उन्हनि खे उहे फ़रिश्ता, सख़्त तबीयत वारा फ़रिश्ता चवंदा, क़ील उदख़ुलू अबवाब जहन्नम, अचो, इस्तक़बाल आहे तव्हांजो, अचो। क़ील उदख़ुलू अबवाब जहन्नम, जहन्नम जा दरवाज़ा तव्हांजे लाइ खुलियल आहिनि, दाख़िल थियो इन्हनि में। फ़बीस मस्वल मुतकब्बिरीन, मुतकब्बिर माण्हू जो केॾो न बुरो ठिकाणो, बुरो अंजाम आहे। वसीक़ल्लज़ीन इत्तक़ौ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा, उहे बाना जे हिदायत खे दुनिया में क़बूल कयो, अल्लाह जूं आयतूं ॿुधी ऐं उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी, को बि तकब्बुर न कई, को बि नाफ़रमानी न कई, हम वक़्त ख़ुदा खां डिॼंदो रहियो, अल्लाह जे हुज़ूर में बख़्शिश तलब कंदो रहियो। अल्लाह अकबर। अल्लाह जे हुज़ूर में ख़ौफ़, डिॼण वारी दिलि, अल्लाह अकबर, उन पैदा कई, आख़िरत खां डिॼो। अल्लाह अकबर। इन्हनि खे बि क़तार दर क़तार, जोक दर जोक टोलनि जी सूरत में हकिलियो वेंदो। इन्हनि जे मथां नरम तबीयत वारा, ख़ुशि मिज़ाज फ़रिश्ता मुक़ररु हूंदा। अल्लाह अकबर। इहे इन्हनि खे चयो वेंदो, अचो जन्नत जे तरफ़ जेको दुनिया में तव्हां सां वाइदो कयो वियो हो। हत्ता इज़ा जाऊहा, जॾहिं उहो जन्नत जे क़रीब पहुचंदा, फुतिहत अबवाबुहा, जन्नत जा समूरा दरवाज़ा पहिरियां ई उन्हनि जे लाइ खुलियल हूंदा। उहे फ़रिश्ता उन्हनि खे चवंदा, सलामुन अलैकुम तिब्तुम, सलाम हुजे तव्हांजे मथां, रहमतूं हुजनि तव्हांजे मथां, तिब्तुम, ख़ुशी सां, खुरम सां, इज़्ज़त ऐं तकरीम सां जन्नत में दाख़िल थियो, असां तव्हांजो इस्तक़बाल कयूं था। उहा जन्नत जंहिंजो अल्लाह तव्हां सां वाइदो कयो हो, फ़दख़ुलूहा ख़ालिदीन, हिकु ख़ुशी जन्नत में दाख़िल थियण जे टाइम ते, ॿी ख़ुशी उन ई वक़्तु उन्हनि खे चई वेंदी, फ़दख़ुलूहा ख़ालिदीन, दाख़िल बि थियो ऐं को ख़ौफ़ न कयो, मौत ई ख़तमु थी वियो, हाणे तव्हां हमेशह रहंदव। हे ज़ालूं बि हमेशह तव्हांजूं हूरूं हूंदियूं, जन्नत जूं सभु नेमतूं तव्हांजे लाइ हूंदियूं, ये आर्ज़ी न हूंदियूं, बीमार न थींदव, ज़ुकाम न थींदो, बुख़ार न थींदो, डॉक्टर ॾे न ईंदव, पेशाब न ईंदो, पायखानो न ईंदो, वात में बदबू न थींदी, तव्हांजे चेहरे जी रंगत ख़राब न थींदी, तव्हांजो लिबास मेरो न थींदो, कुझु बि न थींदो। उन वक़्तु उहे जन्नती चवंदा, वक़ालु अल्हम्दुलिल्लाहि लज़ी सदक़ना, उन्हनि जो ज़ुबान ते फ़क़ति कलाम इहो हूंदो, वक़ालु अल्हम्दुलिल्लाहि लज़ी सदक़ना वादहू, सभु तारीफ़ूं अल्लाह जो हम्द कंदा, अल्लाह जी तस्बीह बयानु कंदा, चवंदा सभु तारीफ़ूं अल्लाह जी ज़ात बाबरकात जे लाइ आहिनि। सदक़ना वादहू, जे वाइदो असां सां सच करे ॾेखारियो,
दुनिया वारा टोकूं मलामतूं कंदा हा त ही मुल्ला थी वियो आहे, ही फुलां थी वियो आहे। अल्लाह जो शुक्र आहे, सभु तारीफ़ूं उन मालिक जे लाइ आहिनि। जीअं असां सां वाइदो कयो त नबी जे तरीक़े ते हलंदो जन्नत अता कंदोमांव। अॼु जन्नत में घिरिया आहियूं, बसि और कोई कलमो न, फ़क़ति ज़ुबान ते अल्लाह जी हमद ऐं तस्बीह हूंदी उन्हनि खे। वाउरसनल अर्द नतबव्वअ मिनल जन्नत हैसु नशाउ फनिमा अजरुल आमिलीन। वाउरसनल अर्द जे रब्बुल आलमीन असांखे जन्नत जी सरज़मीन जो वारिस बनायो आहे। सब तारीफ़ूं अल्लाह जी ज़ात बबरका जे लाइ आहिनि। या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाह, ए ईमान वारो पंहिंजे करीम रब जो हुज़ूर में सची दिलि सां तौबा कयो, सची दिलि सां तौबा कयो। बसि गुनाहनि खां तौबा कयो। उन जी रहमत तव्हां सां लेखो ई न कयो। उन उम्मत मुहम्मदिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ऐलान करे छॾियो आहे, ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। ए मुंहिंजे मुस्तफ़ा महबूब जी उम्मत, ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। अगरि जान ते ज़ुल्म करे वेही, जान ते ज़ुल्म करे वेही त पोइ मायूस न थिजां। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके हमा वक़्त अल्लाह जी रहमत जा दरवाज़ा तुंहिंजे वास्ते खुलियल आहिनि, हमा वक़्त खुलियल आहिनि। इन्नल्लाह यग़फ़िरुद्दुनूब जमीआ, जमीआ, बेशक अल्लाह तुंहिंजा हड़ई गुनाह माफ़ कंदो, बशर्ते कि तूबू इलल्लाह तौबतन नसूहा। अल्लाह जे हुज़ूर में सच्ची दिल सां तौबा कर, सच्ची दिल सां ताइब थी। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।